सऊदी अरब पाकिस्तानी मरकज़ी बैंक में डिपॉजिट्स खे $3 मां वधाए $5 अरब करण जो फ़ैसिलो करे वरितो। सऊदी अरबिया होल्डिंग कंपनी जो चवणु आहे त पाकिस्तानी सऊदी अरब $5 अरब जी सीड़पकारी मंसूबे ते अमल दरामद तेज़ करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सऊदी अरब जे दौरे ऐं वली अहद सां मुलाक़ात में अहम अॻभराई थी आहे। सऊदी अरब रिफाइनरी ऐं तामे जी खाणुनि में सीड़पकारी कंदो। सऊदी अरब जो ही क़दम तय थियल ठाह जो हिसो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमाद अल सानी विच में टेलीफोन ते राब्तो। पाकिस्तानी क़तर विच में भाईचारे ऐं वापार वारनि लाॻापन खे हथी वठाइण जे आज़म जो इज़हार। वज़ीर आज़म पारां क़तर सां गॾियल मफ़ाद जे समूरनि शोबनि में गॾिजी कम करण जी ख़्वाहिश जो इज़हार। शहबाज शरीफ़ क़तर जे अमीर खे पाकिस्तान दौरे जी दावत बि ॾिनी। पाकिस्तान में शहवाल जो चंड ॾिसण लाइ मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी जो इजलास अॼु थींदो। अॼु शहवाल जो चंड नज़र अचण जो चिटो इम्कान। मरकज़ी चंड ॾिसणी कमेटी हतमी ऐलान कंदी। सऊदी अरब में शहवाल जो चंड नज़र न आयो। ईद उल फितर सुभाणे 10 अप्रैल ते थींदी। सऊदी अरब में 30 रोज़ा पूरा थियण सबबि अमेरिका ऐं बरतानिया में बि हिकु ई ॾींहुं ईद जो इम्कान वधी वियो। पीपल्स पार्टी जो यूसुफ रज़ा गिलानी बिना मुक़ाबले सेनेट जो चेयरमैन ऐं नून लीग जो सरदार सैयद आल ख़ान नासिर बिना मुक़ाबले डेप्टी चेयरमैन चूंडिजी वियो। नए चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन उहिदनि जो हलफ़ बि खणी वरितो। हलफ़ खणण खां पोइ नई सेनेट चेयरमैन यूसुफ रज़ा गिलानी उहिदो संभाले वरितो। यूसुफ रज़ा गिलानी शहीद भुट्टो जो ज़िक्र कंदे लुढ़क लाड़े वेठो। सेनेट जी 43 मां 41 नवनि चूंडियल मेंबरनि हलफ़ खयो। नवनि सेनेटर्स रूल ऑफ मेंबर्स ते सहियूं बि करे छॾियूं। आज़ाद हैसियत में चूंडियल सेनेटर फैसल बाबडा ऐं JUI जे मौलाना अब्दुल वासित सेनेट जे मेंबर जो हलफ़ न खयो। हलफ़ खणंदड़नि में नाणे वारो वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब, घरू वज़ीर मोहसिन नकवी, अहद चीमा, PT जो अशरफ अली जतोई शामिल। इजलास दौरान तहरीक इंसाफ जे मेंबरनि जो एहतजाज, गोड़ चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड जो बाइकॉट। सेनेटर अली ज़फ़र जो चवणु आहे त KP जे सेनेटर्स जे ऐवान में मौजूदगी ताईं चेयरमैन ऐं डेप्टी चेयरमैन जी चूंड मुलतवी कई वञे। असां ॿारनि खे क्लासुनि ख़ौफ़ न पर लैपटॉप्स ॾिना आहिनि। शऊर ऐं तालीम जे ज़ेवर खां महरूम क़ौमी तरक़ी नथी करे सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब सां चवणु त छा ग़रीब ॿारनि जो हक़ नाहे त उन्हनि खे सुठे माहौल में आला तालीम मिली सघे ऐं उहे ई सहूलियतूं मिलनि जिन जो हक़ समूरनि पाकिस्तानियुनि खे आहे। असां पूरे मुल्क में दानिश स्कूल ठाहींदासीं। वफ़ाक़ पंहिंजे वसीलनि सां आज़ाद कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, बलोचिस्तान ऐं सिंध जे ॾूरान इलाइक़नि में दानिश स्कूल्स ठाहींदासीं। अॼु 2 करोड़ 60 लख ॿार स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि। इहा मुजरमानी ग़फ़लत आहे। उन लाइ तालीम खे एमरजेंसी तौरु डिक्लेयर कंदासीं ऐं वसीलनि खे ॿारनि ऐं ॿारनि ते निछावर कंदासीं। ऐं न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ होम सीरीज़ लाइ 17 रुकनी पाकिस्तानी स्क्वाड जो ऐलान। हमाद वसीम ऐं मोहम्मद आमिर टीम में शामिल। हारिस रऊफ़ ऐं मोहम्मद नवाज़ टीम मां ड्रॉप। सिलेक्शन बोर्ड मूजिब स्क्वाड में कप्तान बाबर आज़म, अबरार अहमद, फ़खर समा, मोहम्मद अब्बास आफरीदी, नसीम शाह, साइम अयूब, शाहीन आफरीदी, उस्तामा मीर शामिल। उस्मान खान, ज़मान खान, मोहम्मद रिज़वान, इरफानुल्लाह ऐं शादाब खान बि टीम जो हिस्सो हूंदा। 5 रांदीगर रिज़र्व कैटेगरी में शामिल।